सिलसिलो जारी। पहिरियों खां ख़बर शेयर कंदासीं। टाउन इंतिज़ामिया जो टाउन ऑफिसर आफ़ताब अहमद मुग़ल जो सरबराहीअ में शहर जो दौरो। दुकानदारनि खे 3 ॾींहं अंदरि हद दाख़िलियूं हटाइण जो नोटिस ॾिना विया। उन मौक़े ते टाउन ऑफिसर आफ़ताब अहमद मुग़ल मीडिया खे ॿुधायो त शहर अंदरि ट्रैफ़िक जाम रहण जूं खोड़ सारियूं शिकायतूं मिलियूं। स्कूल ऐं मदरसनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ नियाणियुनि समेत शहरनि खे सख़्तु तकलीफ़ शिकार आहिनि, जंहिं करे नोटिस जारी कया विया आहिनि। प्रियालो शहरनि खे साफ़ सुथरो रखियो वेंदो। शहरनि जा मसइला फौरी तौर ते हल कया वेंदा।